सिंध एग्रीकल्चर रिसर्च फील्ड असिस्टेंट एसोसिएशन ऐं सिंध एग्रीकल्चर रिसर्च नॉन ग्रेड एम्प्लॉइज़ एसोसिएशन पारां मुतालबनि जी मञता लाइ कणक जी तहक़ीक़ाती सकरनि जे मेन गेट आॾो सारफा सिंध जे सदर नियाज़ लाशारी, इब्राहिम राहू, झंडो खोसो, सारंगिया जे मरकज़ी अॻुवाण नियाज़ अहमद मंगरियो, आसिफ अली शाह, बशीर अहमद पंवर समेत ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो करे मेन गेट आॾो निटहण उस में धरणो हुयो। हुननि वज़ीर आला सिंध वज़ीर ज़रायत सिंध खां मुतालबो कयो आहे त असांजा मुतालबा फौरी तौरु हल कया वञनि, न त ॿी सूरत में असां पंहिंजो पाण खे बाहि ॾेई साड़ींदासीं। वधीक तफ़सील ॾिसंदा SMC न्यूज़ रिपोर्ट कुर्बान उमराणी। कणक जे तहक़ीक़ाती इदारे जा जेके फील्ड असिस्टेंट दोस्त आहिनि या सारंगिया जेके दोस्त आहिनि 13 सितंबर खां एहतजाजी तहरीक पिया हलाइनि जाइज़ मुतालबनि जे हवाले सां, जंहिंमें टाइम स्केल अपग्रेडेशन फील्ड असिस्टेंट जी 14 महीननि खां जेका DPC थियल आहे उन ते उहे ॾटा सखणा ॾिना पिया वञनि, वॾनि पैसनि जी घुर कई थी वञे। उन हवाले सां ही जेके सारंगी जा दोस्त आहिनि या सारफा जा जेके फील्ड असिस्टेंट एसोसिएशन दोस्त आहिनि उन्हनि गॾिजी तहरीक हलाइण जो ऐलान कयो आहे। ये अॼु ख़मीस वारे ॾींहं ते पूरी सिंध में जेके एग्रीकल्चर रिसर्च जा स्टेशन आहिनि नंढा वॾा 27 खां 28 स्टेशन उते एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे सारंगी जा दोस्त ऐं सारफा जा गॾिजी। ऐं अञा ही हक़ आहिनि जेके हिकिड़ा कचा मुलाज़िम आहिनि उहे पका नथा कनि, उनखे पूरी जेका फेडरल गवर्नमेंट ऐं सिंध गवर्नमेंट ऐलान कयो त 25,000 उनखे पघार ॾिनी वञे, त उनजी भेट में हिनखे 5,000 पघार ॾिनी थी वञे, उहे बि पूरे टाइम ते नथी ॾिनी। उन सां गॾु जेके असांजा ड्राइवर दोस्त आहिनि उनजी टाइम स्केल नथो ॾिनो वञे सेना डिफेंस ते। ऐं फील्ड असिस्टेंट दोस्त आहिनि 30 खां 32 साल सर्विस करे चुका आहिनि, अञा 11 स्केल ताईं वीचारा आहिनि। काफ़ी दोस्त असांजा एक्सपायर थी था आहिनि। फाइनेंशियल असिस्टेंट जेको कफ़न दफ़न जा पैसा हूंदा आहिनि उन्हनि ते बि गरी रिश्वत वठी थी वञे ऐं ॿियूं मजबूर थो कयो वञे ही धरणा हणण ते ऐं ही रोडनि ते निकिरण लाइ। जेकॾहिं असांजा मुतालबा न मञिया विया त ईंदड़ हिकमत अमली सख़्त खां सख़्तु हूंदी। असांजो फर्दर को बि प्रोमोशन कोन्हे को ऐं ये आइसोलेटेड पोस्टूं आहिनि जेको गवर्नमेंट ऑफ सिंध फाइनेंस डिपार्टमेंट नोटिफिकेशन कढी चुकी आहे त जेके आइसोलेटेड पोस्टूं आहिनि उन्हनि खे टाइम स्केल ॾिनो वञे ऐं मंज़ूर सिर्फ़ु वसाण मिनिस्टर ऑफ एग्रीकल्चर सेक्रेटरी साहिबु DG साहिबु ऐं वस वारा जेके बि असांजा इदारा आहिनि उन सभिनी खे असां गुज़ारिश महिरबानी करे असांजा जाइज़ मुतालबा लाज़िम। जीअं त असां एग्रीकल्चर रिसर्च डिपार्टमेंट जा मुलाज़िम नंढा 1 ग्रेड खां वठी 14 ग्रेड ताईं असां रिसर्च जे मुलाज़िमनि सां ख़ासि करे बेअखाई कई थी वञे। हाणे असां फील्ड असिस्टेंट आहियूं, असांजी अपॉइंटमेंट 11 स्केल में आहे ऐं असां रिटायर बि 11 स्केल में था कयूं। जॾहिं त असांजो हिकिड़ो प्रोमोशन जो रखियलु आहे हिकिड़ी पोस्टूं 17 में, उन जे लाइ असांजो पोस्टूं 1 ग्रेड खां वठी 17 ग्रेड ताईं बजट बुक मां मिस कराए असांजा कुझु ऑफिसर जेके सीनियर ऐं पोड़ा ऐं मरण ते आहिनि उन्हनि असांजूं पोस्टूं मिस कराए ऐं पंहिंजा प्रोमोशन वरिता आहिनि 18 मां 19 मां 20 में। हाणे असांजा प्रोमोशन जा रुकिजी विया आहिनि जॾहिं त असांजी सर्विस 30 खां 35 साल आहे ऐं असांखे 15-16 महीनो आहे असांजी DPC में ऐं गवर्नमेंट जो नोटिफिकेशन आहे त 25,000 पघार ॾियो, बल्कि उहे 5,000 ते कमाइनि।